सिंध ऐं बलोचिस्तान के बेटन ते कब्ज़े ऐं पीडा ऑर्डिनेंस खिलाफ़ SUPA जी मेज़बानी हेठ कराची के मक़ामी होटल में क़ौमी कॉन्फ्रेंस कोठाई वई है। असां हिते मौजूद अॻवाननि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। इन जे लाइ घणो क़ौमी कॉन्फ्रेंस घुराई आहे त ही जेको ऑर्डिनेंस कढी जेको कयो वियो आहे इन खे कहिड़े नमूने सां पेश कजे। ऐं सम्झां थो सभिनी पार्टियुनि जा राया आहिनि, उन्हनि रायनि खे गॾाए करे ख़ुसूसन सिंध ऐं बलोचिस्तान खे गॾिजी जिदोजहद में अॻिते वधणो पवंदो। आइनी तौर ते त सभिनी इन खे गैर आइनी करार ॾिनो। ख़ास तौर पर सिंध और बलूचिस्तान के धरती को जो तकसीम करने की या कब्ज़ा करने की कोशिश हो रही है, हम ये समझते हैं कि पाकिस्तान के आइन की धज्जियाँ बेकार रहे हैं और जो आयरलैंड विद इन कॉन्स्टिट्यूशंस वो सिंध और बलूचिस्तान के हैं, उन पे कब्ज़ा गिरी हो रही है। और हम हर प्लेटफॉर्म पे, चाहे PDM के प्लेटफॉर्म हो या आज का जो है सिंध एक्शन कमेटी में हमारी भी नुमाइंदगी है, हम सब मिल के ये जो काला कानून है, ये ऑर्डिनेंस है, इसके खिलाफ जद्दोजहद करेंगे। इमरान खान का भी आइनी कानूनी गाल ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। अवाम जा सिंध में हेॾा वॾा कराची में एहतजाज थिया आहिनि, उन्हनि ते ध्यानु ॾियण लाइ तयारु कोन्हे। हू सिंध जी मिल्कियत खे ऐं सिंध जे समूरे वसीलनि खे तीनवाल करे पंहिंजे अयाशी जा सामान इकट्ठा करणु घुरनि था, पंहिंजे नसुलनि खे सुखियो सताबो करणु घुरनि था। त हाणे सुवाल इहो आहे त जेकॾहिं इन तरीक़े सां हुक्मरान रहंदा जेके ख़ुदि आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदा, कसम खणनि था त असां आइन जो तहफ़ुज़ कंदासीं, आइन जे तहफ़ुज़ लाइ ज़िमेवारी अदा कंदासीं, ऐं जॾहिं इक़्तिदार जी कुर्सी ते वेहनि था त पहिरियों कमु आइन खे टोड़े मरोड़े कुंड में उछले पंहिंजी मर्ज़ी मसलत कनि था। त इन करे अॼु जेका ई कोशिशि थिए पई त पाकिस्तान सतह ते हिकिड़ो राया मां ठहे त ही जज़ीरनि ते जेको कब्ज़ो थिए पियो ॿेटनि ते, इन लाइ सॼे पाकिस्तान में हिकु आवाज़ पैदा थिए। असांखे ज़रूरत आहे त अहिड़े क़िस्म जा इतिहादी, अहिड़े क़िस्म जा असां जेको आहे सो इतिहाद कयूं, अहिड़े क़िस्म जा असां घण पार्टी जेको आहे इतिहाद कयूं, जंहिंमें मुख़्तलिफ़ न सिर्फ़ु सिंध जूं पार्टियूं हुजनि पर बलोचिस्तान ऐं ॿियनि सूबनि जूं पार्टियूं बि हुजनि। सो मां सम्झां थो त हे तमामु हिकिड़ो मुसबित क़दम आहे ऐं मां अपील थो कयां सभिनी दोस्तनि खे त असां सभु मुतहद थियूं इन इशूअ ते, छाकाणि त हिकिड़ो दफ़ो जेकॾहिं असां सदारती हुकुम ज़रिए आइन जी तरमीम खे क़बूल करे वरितोसीं ऐं असांजा इलाइक़ा, असांजी सॼी सामूंडी पट्टी असांखे खसिजी वई त पोइ सिंध जो को बि हिसो कोन बचंदो। कॉन्फ्रेंस हिकिड़ी कड़ी आहे। इन खां पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो त एहतजाज थिया हुआ, कराची खां शुरूआत थी अवामी तहरीक तरफ़ां उनजी 4 अक्टूबर ते शानदार रैली, जंहिंमें सिंधियाणी तहरीक कई, उन खां पोइ SUPA जी तरफ़ां मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे तरफ़ां ऐं पोइ सिंध एक्शन कमेटी जे प्लेटफॉर्म तां पूरी सिंध में कराची खां वठी कश्मीर ताईं एहतजाज रिकॉर्ड करायो वियो ऐं हिकिड़ो इहो पैगाम ॾिनो वियो हो त जेका इहा ग़लतफ़हमी के धुरियूं हिन मुल्क जूं जेके ताक़तवर क़ुवतूं आहिनि, उन्हनि जे ज़हननि में जेकॾहिं इहा ग़लतफ़हमी आहे त सिंध जो चूंडियल नुमाइंदो पंहिंजी करप्ट हुकुमरानी जे ॾींहंनि खे वधाउ करण जे लाइ जेकॾहिं हुननि जी झोलीअ में वञी वेहंदो त उनजो मतिलबु इहो क़तन कोन थींदो त सिंध जे वसीलनि ते जेको चाहे सुधारो हणी सघनि। सिंधी क़ौम मुज़ाहमत कंदी, जीअं माज़ी में बि थींदो रहियो आहे, पंहिंजनि वसीलनि खे, पंहिंजे हक़नि खे बचाइण जे लाइ, पंहिंजे तशख़ुस खे बचाइण जे लाइ। सिंधी क़ौम, बलोच क़ौम, पख्तूननि जदोजहद कई आहे, एहतजाज कई आहे पुरअमन। उहा जमहूरी जदोजहद हाणे बि जारी रहंदी। लातों के भूत बातों से नहीं मानते। कब्जा ग्रुप और कब्जा गर्दी अब नहीं चल सकता। इस मुल्क में पार्लियामेंट है, कौमी असम्बली है, सेनेट है। आप समझते हैं कि अगर ये चीज़ ठीक है तो आप पार्लियामेंट में लेके जाएं इस ऑर्डिनेंस को, अदरवाइज इस मुल्क के अवाम ने इसको मुस्तरद कर दिया। सिंध के साहिल और वसाइल और बलूचिस्तान के साहिल और वसाइल और इस मुल्क के अंदर जो कौमें रहती हैं उनकी एटोनमी, उसके लिए हम जद्दोजहद करते चले आ रहे हैं और करते रहेंगे। ज़ाहिर है हमारे पास ज़राए तो कानूनी ज़राए हैं या लीगल ज़राए हैं जिसके ज़रिए से हम अपनी आवाज़ बुलंद करते हैं और कोशिश करते हैं कि लोगों को जलसों के ज़रिए, जुलूस के ज़रिए से लोगों को इसके ऊपर वो लाएँ कि वो हमारी जद्दोजहद में शरीक हों। सिंध जे बेटन ते जेको विफाक कब्ज़ो कयो आहे तो गैर कानूनी, गैर आइनी, गैर शरई आहे। जमियत उलमा इस्लाम तव्हां ॾिठो त पंजाब जे जलसनि में बि इन जी मज़म्मत कई ऐं बलूचिस्तान में जलसा थिया उन में मज़म्मत कई, सिंध में जलसा थिया उन में मज़म्मत की। अल्लामा राशिद मोहम्मद सुमरो साहब, कायद मिलत इस्लाम मौलाना फज़ल रहमान साहब,
मुकम्मल जो इन जी मुखालिफ़ कनि पिया। न रुगो सिंध जूं सियासी धुरियूं, सिंध जो कंपस धुरियूं, पर बलूचिस्तान जूं KPK जूं उहे सभु धुरियूं हिते कॉन्फ्रेंस में शरीक आहिनि। असां ही कॉन्फ्रेंस यूनाइटेड पार्टी उन जे लाइ घुराई आहे त असां हिकिड़ो माहौल पैदा करे सघूं त हिन सॼे मुल्क अंदरि जेके बि क़ौमूं रहनि थियूं उन्हनि सभिनि में हिकिड़ो माहौल जुड़े थी। जेके रियासत जूं नाजाइज़ियूं आहिनि वफ़ाक़ जे नाले में या पंहिंजो जेको कब्ज़ागिरी वारी जेका सोच आहे उनखे रद्द करे सघिजे, उनखे रद्द करण जे लाइ जेको कॉन्फ्रेंस थी आहे। ऐं ॿिए स्टेप ते सॼी सिंध में वरी जलसनि जो शेड्यूल तय थियल आहे सिलेक्शन कमेटी तरफ़ां। तो जेसिताईं इहो गैर कानूनी कब्ज़े ऐं वालार वारी कोशिशूं वफ़ाक़ जे तरफ़ां जारी रहंदियूं तेसिताईं सिंध एक्शन कमेटी ऐं सिंध यूनाइटेड पार्टी पंहिंजे जदोजहद मैदान में रहंदी। पंहिंजे कॉन्फ्रेंस इन शइ जो इज़हार आहे त हाणे जज़ीरनि जे हवाले सां सिंध बलूचिस्तान में जेका जज़ीरा आहिनि उन्हनि जे हवाले सां हाणे मज़ाहिमत अॻिते हले पई, छो त हाणे माण्हू बेचैन आहिनि, रेस्टलेस आहिनि ऐं इहो सम्झनि था त इहे जेको हाणे वफ़ाक़ जी जेको ॾाॾाई आहे, जेको इहा हिकिड़ी मुदाख़लत आहे हाणे वधी रही आहे। हाणे तव्हांखे ईअं बि ख़बर हूंदो त पहिरीं त डिंगी ऐं बुंडार बेटनि जी ॻाल्हि हुई, पर हाणे जेको बलूचिस्तान जो जेको चरनो आइलैंड आहे हुननि खे बि कमर्शियल यूज़ लाइ, कमर्शियल मक़सद लाइ जेको आहे उहो ॿियनि कंपनियुनि खे जेको आहे हैंड ओवर करण जी कोशिशि करनि पिया। ऐं उते हिकिड़ो LNG टर्मिनल बि ठाहिनि पिया, जेको मां सम्झां थो त न सिर्फ़ु मक़ामी आबादी जे जेका माहीगीर आहिनि उन्हनि जे रोज़गार लाइ ख़तरो आहे, पर उहो जेको हिकिड़ो माहौलियाती मसइलो आहे हिते उन जे लाइ बि हिकिड़ी तबाही आहे। समूरे मुल्क जे मज़लूम क़ौमुनि जे साञावंद माण्हुनि खे हिते घुरायो वियो आहे, जेकी इन समूरे वफ़ाक़ी अमल खे जी निंदा करे रहिया आहिनि, उनखे वॾे पैमाने ते निंदे रहिया आहिनि। इहा हिकिड़ो लाभाइतो अमल आहे। ऐं सिधी सी ॻाल्हि आहे त जेके ॿेट आहिनि इहे सिंध जी तारीख़ी हैसियत रखंदड़ ॿेट आहिनि, उहे सिंध जी जो हिसो आहिनि जिन ते वफ़ाक़ ज़बरदस्ती कब्ज़ो करे रहिया आहे। अहिड़े नमूने सां ई बलूचिस्तान जी मज़लूम क़ौम जे सामूंडी हदुनि जे मथां बि वफ़ाक़ पंहिंजो हिकिड़ो तसलुत क़ाइमु करे पंहिंजी शइ खे, पंहिंजे रिट खे हरू भरू कूड़े नमूने सां क़ाइमु करण जी कोशिशि करे रहियो आहे, जेका उनजी कोशिशि नाकाम वेंदी। कॉन्फ्रेंस में मौजूदु अॻवाननि जो मां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त गैर आइनी सदाती ऑर्डिनेंस वापसि वठी ॿेटनि तां कब्ज़ो ख़तमु कयो वञे। कैमरामैन फराज़ मीराणी सां गॾु आरिफ नाइच, अवामी आवाज़ TV, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।